अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला मौजू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल उहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल उहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हर इंसान जे दिलि में अल्लाह अल रहमान अल रहीम हर इंसान जे दिलि में कोशिश हिम्मत इरादे जी रोशनी रखी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल उहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ते मुकमिल यकीन करणु। अल्लाह रब्बुल आलमीन ते मुकमिल यकीन करणु उन लाइ हर रोशनी हर सुकून ऐं कामयाबी मुक़दर आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल इहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे। तव्हांजा ख़्वाब तव्हांजे हथ में आहिनि। तव्हांजा ख़्वाब तव्हांजे हथ में आहिनि, पर हक़ीक़त जी रोशनी ऐं बरकत सिर्फ़ अल्लाह जे फज़ल ऐं हिकमत सां ईंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल इहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे। पंहिंजा मुआमिला रब करीम जे हवाले करे छॾिजनि। पंहिंजा मुआमिला रब करीम जे हवाले करे छॾिजनि, छो त अल्लाह रहीम हर हाल ॼाणंदड़ आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल उहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे। इहा ईमान जी सभ खां वॾी ख़ुशख़बरी आहे। इहा ईमान जी सभ खां वॾी ख़ुशख़बरी आहे। अल्लाह ते भरवसो आहे, दिलि जो सुकून उन में आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल इहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे। तवक्कल बेड़ा पार, नियत साफ़, मंज़िल आसान। जॾहिं इंसान पंहिंजा इरादा अल्लाह रहीम रब करीम ते सिपुर्द कंदो आहे। तवक्कल बेड़ा पार, नियत साफ़, मंज़िल आसान। जॾहिं इंसान पंहिंजा इरादा अल्लाह रहीम रब करीम जे सिपुर्द कंदो आहे, सभु मुश्किल आसान थी वेंदा आहिनि। अल्लाह रहीम रब करीम जी रोशनी सुकून ऐं बरकत ज़रूर ईंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, तवक्कल उहा ताक़त आहे जो हवा बनिगे हक़ीक़त में बदिले सघंदी आहे।